दोस्तों अॼु असां ठाहे रहिया आहियूं तिक्का बोटी जे लाइ हे असां गोश्त ठाहियो आहे ऐं हे ईमान ऐं असां मिली करे ठाहियो आहे ऐं मिनसा हिन में असां सां गॾु पार्टिसिपेट करे पई। ऐं दोस्तों अॼु तिक्का असां फस्ट टाइम पिया ठाहियूं, असांखे ठाहिण न ईंदा आहिनि, पर ईमान चयो त असां कोशिशि कयूं था, असां कोशिशि कई आहे। अचो त ॾिसूं कीअं था ठहनि तिक्का बोटी। अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे, तव्हांखे मुबारक हुजे सभिनी खां, ईअं चवणु त लाज़मी आहे। मुबारक ॾियो। ईद मुबारक गाइस। ईद मुबारक गाइस, ईद मुबारक। ईद जो ॿियो ॾींहुं तव्हांखे सभिनी खे घर में फैमिलियुनि सां अल्लाह पाक ईअं ख़ुशि ऐं आबाद रखे ऐं हमेशह ईअं ईद मल्हाईंदा रहो। अॼु असां तिक्का बोटी था ठाहियूं, तव्हां बि गोश्त इलाही खाधो हूंदो। अचो त ॾिसूं ईमान ऐं असां कीअं था तिक्का बोटी ठाहियूं। असां इलाही तयारी कई आहे, ठीकु आहे न मिनसा? ओके, अचो त ॾिसूं था। दोस्तों ये ॾिसो, हिन में चिकन जूं चिकन न, अरे बकरे जो गोश्त आहे ऐं हिन में ॾही आहे, हिन में हल्दी आहे, हिन में तिक्का मसाला जो हिकिड़ो पैकेट पियल आहे, थोरो हस्बे ज़ाइक़ल लूणु पियल आहे, ॾही पियल आहे, हिकिड़ो लीमो बि असां हिन में विधो आहे ऐं लीमो थोरो माना अरे कचो आहे न, कचो न खाइबो आहे। हिननि खे असां तक़रीबन कलाक जे लाइ फ्रिज में रखियोसीं। हींअर ईमान कढी आयो आहे। त ईमान हाणे छा पियो करीं? हाणे मां हिनखे थोरो मिक्स कंदमि। मिक्स थो करीं? हलो ठीकु आहे, मिक्स कयो। असां हिनखे मिक्स था कयूं। मिक्स खां पोइ असां हिनखे वरी छा हा असां फस्ट टाइम था कयूं बाबा। फस्ट टाइम असां कयो त न आहे, पर हाणे कंदासीं। हाणे असां कंदासीं। नज़र त सही थो अचे, हल्दी बि मिलियल आहे हिन में। ऐं दोस्तों इहे असांजो यूट्यूब जो जेको चैनल आहे उनजो सॼो सेटअप आहे, घर में ई आहे। हे क्रोमा बि हिन ते कटींदा आहियूं असां। ऐं हे दरवाज़ो जेको आहे, दरवाज़ो ही ईअं आम न आहे, हिन दरवाज़े ते सभिनी यूट्यूबरनि जा नाला लिखियल आहिनि। जेके बि नाला लिखियल आहिनि हे सभु यूट्यूबरनि जा नाला लिखियल आहिनि। ख़ैर अचो त असां पंहिंजी वीडियो ॾे हलूं। ऐं हे सॼो कमिरो जेको आहे असांजो सेटअप आहे, मतिलबु हिन में कमरे में तव्हां ॾिसी रहिया आहियो त टीवी बि लॻल आहे, सभु कुझु लॻल आहे। ऐं असां पंहिंजी रिकॉर्डिंग बि हिते ई कंदा आहियूं। ईमान ऐं साहिल जो, मुंहिंजे पुटनि जो जेके गेमिंग चैनल आहिनि, उहे हिते ई असां रिकॉर्डिंग कंदा आहियूं। ऐं हे मिनसा बि हिते ई रिकॉर्डिंग कंदी आहे। मिनसा ख़ुशि आहे? हलो ठीकु आहे, अचो ॾिसूं था। अब भाई मिली वियो? मिक्स थी वियो? फुल थी वियो। ओके, नेक्स्ट स्टेप। त दोस्तों असां तिक्का बोटी ठाहियूं था। हिन में फिश जेका आहे मुंहिंजे ख़्याल में उहा सही पचंदी हूंदी। ॿई पासा असां पचाए सघूं था। हिनखे असां हीअं करे ॿई पासा पचाए सघूं था बाहि ते। त हाणे असां हिनखे रखूं था हिते ऐं बाहि जो बंदोबस्तु कयूं। असां टेक्निक तरीक़े सां हिकिड़ी कोयलनि जी बाहि ठाही आहे। हलूं उन पासे ॾे। सही थी बचनि? वणनि थियूं तोखे? बूटियूं खाईंदी? कीअं खाईंदी? ईअं करे। दोस्तों ये ॾिसो तव्हां, सही पची रहियूं आहिनि, कड़क थी रहियूं आहिनि। ऐं हे असां तेल रखियो आहे, हिननि खे तेल बि हणंदासीं। ज़बरदस्त पते, नज़र तो सही पचे न? बाक़ी असां दोस्तों किचन जो हाल बुरो करे छॾियो आहे। ॾिसो था तव्हां, हे असांजा कमु अथव। ॾाढो साफ़ सुथरो कयल हुयो, पर हे ॾिसो असां तेल हिते रखी छॾियो आहे, हिन में रखियो आहे, थाल में वरी हे रखूं था। विञाए छॾियो आहे असां किचन खे। सही चवंदा त केरु मारींदो? केरु मारींदा? मम्मा मारींदी? कंहिंखे? तव्हांखे? तव्हांखे पप्पा बचाईंदो। असांजी डिश तयारु आहे, तिक्का बोटी। कीअं थो लॻे ईमान? हा टेस्टी लॻे थी। टेस्टी लॻे थो? मिनसा तूं खाई ॾिठो आहे? सही आहे? छा अथसि? मिठो? मिनसा अञा त असां खोलो ई न आहे, त खाधो कीअं? कूड़ पकड़िजी पियो। हलो हाणे खे खोलियो। कीअं खोलींदव? हिनजो कड़ो ई उता आहे। कड़ो उते आहे? कड़ो खोलियो। कड़ो खोले सो असां। हलो। अरे मजा अची यार। मां कदे डिलीशियस न ॾिठा। मां कदे डिलीशियस न ॾिठा पापा। अहिड़ा कॾहिं न ठही? हाँ। हाणे थी वियो। अरे हल मिनसा निकिरी हाणे खाऊं।
तयार अब हाणे टेस्ट करे सो हाँ ॾिसूं था खाई टेस्ट कयो मिनसा तू भी खाई ॾिस मां पंहिंजा हथ वही लग रही हो पप्पा टेस्टी है यार गरी वाह अरे वो मज़ो अची वियो खा ॾिस पप्पा दोस्तों साहिल असां सां वीडियो में न हुयो हींअर आयो आहे ऐं हुनजे हथ में छा आहे ॾिसां मथे कर हे छा आहे टिक्का आहिनि पर तोखे खाईंदे मज़ो नथो अचे छा मसलो आहे न हुजण जे लाइ किन सॼा कचा आहिनि सॼा कचा आहिनि कीअं ठाहिया दोस्तनि दोस्तनि ठाहिया मतिलबु तव्हां हेठि पार्टी कई मज़ो न आयो पैसा ज़ाया सॼी महिनत ज़ाया सॼी महिनत ज़ाया छा छा वरितो हुअव अलाए छा वरितोसीं अंगीठी वरितीसीं कोयला वरितासीं अलाए केतिरा किलो कोयला वरितासीं गोश्त ठाहियोसीं मसालो इहो विझरायोसीं मज़ो ई न आयो मज़ो न आयो मिनसा तोखे मज़ो आयो हा असां सही खाधासीं है न हा असां असांजा त कचा ई न पचा असांजा त कचा न पचा असांजा त मज़े जा पचा हलो ठीकु आहे अड़े 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 दोस्तों ॾिसजो त मिनसा छा थी चए गाइस अगर आपको हमारी वीडियो अच्छी लगी तो चैनल को सब्सक्राइब करेंगे और फिर मिलेंगे हम दूसरी वीडियो में और थैंक यू वॉचिंग बाय अरे वाह एॾो फास्ट चई वई वाह मिनसा छा थियो पापा मम्मा के मारो कीअं मारियो आहे मम्मा छो मारियो अथई पापा इतने सामान चाहिए किचन से किचन जे लाइ छा थी चए सीधी पापा मुझसे ये खराब किया पप्पा ऐं मिनसा ख़राबु कयो किचन इन जे लाइ तोखे मारियो अथई